नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। ठठे मां ख़बर ॾींदा हलूं त ठठे ऐं सजावल ज़ुलनि जे सिहत जे लिहाज़ खां सभ खां वॾी एनजीओज़ मर्फ हवाले कयल सिविल अस्पताल मकली में सिविल सर्जन रिटायर्ड लाल मीरशाह जो तलका अस्पताल जाती मां रेफर थी आयल मरीज़ खे मकली अस्पताल जे ऑपरेशन थिएटर में ऑपरेशन करण खां मना करे छॾी आहे। ज़रीन मूजिब एनजीओज़ जे हवाले करण खां अॻु में ऑपरेशन थिएटर खां महरूम तलका अस्पताल जाती खां आयल मरीज़नि जा डॉक्टर ज़ुल्फ़कार ज़हूर ऐं ॿियनि पारां मकली अस्पताल जो ऑपरेशन थिएटर इस्तेमाल करे ऑपरेशन कया वेंदा हुआ। लेकिन एनजीओज़ हवाले थियण बैदि पहिरियों भेरो मुक़ररु थियल सिविल सर्जन रिटायर्ड लाल मीरशाह उर्फ लालू जाती मां ऑपरेशन लाइ डॉक्टर ज़ुल्फ़कार ज़हूर पारां मोकिलियल मरीज़ जो ऑपरेशन करण खां मना कंदे आइंदा कंहिं बि मरीज़ जो ऑपरेशन करण जो नादरी हुकुम जारी करे छॾियो आहे। जंहिं ते मुतासिर मरीज़ जे वारसनि अवामी न्यूज़ खे ॿुधायो त असां ग़रीब आहियूं पर सिविल सर्जन असांजे मरीज़ जो ऑपरेशन करण खां मना करे छॾियो आहे ऐं असांखे कराची वञण जो चयो आहे। हिन असांखे घटि वधि पिणु ॻाल्हायो आहे। ज़रीन मूजिब सिविल सर्जन मकली अस्पताल में केतिरा ई कूड़ा बिल ठाराए रक़म हड़प कया आहिनि। अॻु में बि हिन ते करप्शन जा इल्ज़ाम लॻंदा रहिया आहिनि। हिन ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असां जो दरख़्वास्तूं पिणु नेब समेत मुख़्तलिफ़ जांच कंदड़ इदारनि ॾे मोकिलियल आहिनि। जॾहिं तलका अस्पताल जाती जे डॉक्टर ज़ुल्फ़कार मुताबिक़ असां मकली अस्पताल जी इंतज़ामिया खां इजाज़त वठी ऑपरेशन लाइ मरीज़ खे मकली अस्पताल मुंतक़िल कयो हो। असां ग़रीब मरीज़नि जो इंसानी हमदर्द तौर ते मकली अस्पताल में ऑपरेशन थिएटर ऑपरेशन कंदा आहियूं पर सिविल सर्जन आयल मरीज़नि जो ऑपरेशन करण खां मना करे छॾी आहे, जंहिं करे ग़रीब मरीज़ मुश्किलातुनि जो शिकार आहिनि। ॿिए पासे सिविल सर्जन मौक़फ़ ॾियण खां इनकार करे छॾियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।